छा आहे लिखियल आहे आहे पढ़ियल हुजां त ॿई ॾिसण न पवंदा आहिनि अलाए छा लिखियल आहे ॾिसां माना कोई अची वञे त पढ़ाया हुन आहे अलाए छा लिखियल आहे अजीब ॻाल्हि आहे भितियुनि ते माण्हू वठंदा अलाए छा लिखंदा हाणे ख़बर न आहे दुनिया जी अधु माना अधु पढ़ियल आहे मूंखे यार ख़बर न आहे छा आहे अचे थो इहो हमरा ॾिसां हिन खां पढ़ायां अदा हेॾे त अचां भाउ भाउ ख़ैर छा ॾिसां ख़ैर अदा हे अलाए छा लिखियल तव्हां पढ़ियल लिखियल था लॻो पढ़ी थो ॿुधाए बाबा उहा लिखियल आहे ॿी त पढ़ी ॿुधाए ॿी त ॿुधाए न मां उहो ई त चवां न भाई इहो ई लिखियल आहे अरे मैं काथे पढ़ियो आहे बाबा तोखां त मां बि भलो आहे मूंखे जल्दी ॿुधाए देर वञी मां ॿुधाए इहो ई लिखियल आहे ॿी त पढ़ी ॿुधाए मां त मज़ा कंदो आहियां मुंहिंजी ॻाल्हि सुनो चवां थो तव्हां अरे बाबा हे पढ़ी ॿुधाए हे चवां थो इहो मां तोखे पढ़ी ॿुधायो हल हल निकिरी वांदा वांदा पढ़ियल आहे वांदा वांदा बकायदा तेरे पाण गॾु पढ़ियल लिखियल आहे सम्झे हाल कना असां पढ़ियल वठी सट असां न पढ़ियल तव्हां ख़बर पए त इहो न आहे लिखियल जेको अचे ॿी पढ़ी ॿुधाए ॾिसां थो बाबू हे त चएगा हिकु मिनट जी बाजी हा छा हाल आहे किशा से खेरा तबे सही था सही नंढी रिक्वेस्ट आहे माशाल्लाह पढ़ियल लिखियल था लॻो छा आहे लिखियल बाबा ॿी त पढ़ी ॿुधायां उहो ई त पुछां न बाबा ॿुधाए न मां सोचियो आहे भोक न तूं चिड़ाए न मूंखे ॿी त पढ़ी ॿुधायां ओ बा अल्लाह जा बाना चवां तो पढ़ी ॿुधाए न बिया छा बिया बिटो था वेहा मां पढ़ी ॿुधायां तव्हांखे इहो लिखियल आहे न ॿी त पढ़ी ॿुधायां काथे पढ़िया हो तव्हां अल्लाह साईं साईं असांखे कम सां वञिणो आहे पैसा न कयो घणो तव्हां ओ दादा पढ़ियल आहे त ॿुधाए न लिखियल आहे जेको त अल्लाह जा बाना ॿी त पढ़ी ॿुधायां इहो ई चीज़ आहे मां वांदो न आहियां तव्हांखे माण्हू रस्ते ते परेशान कंदो थो वञे तोखे मां छा थो चवां बाबा पढ़ी ॿुधाए अल्लाह जे नाले ॿी त पढ़ी ॿुधायां इहो लिखियल अथई घणो परेशान न कयो असां वांदा न आहियूं गॾ गॾ हलाइण मास्टर खां पढ़ियो आहियां तूं हा जी असांजे मास्टर जेके आहे मुंहिंजे बारे में चओ उस्ताद निकुर तो निकुर हल असां वांदा न आहियूं परेशान कयो अथव माण्हुनि खे हल हल पढ़ दाऊ दा कन मत मां पढ़ियल आहे ॿी माण्हुनि खे परेशान कयो वांदा पिया पीएचडी थियल आहे हिन है न हा लॻंदा वेही माण्हू वांदा वांदा वतन वरी तंग कंदा असांखे ॿुधाइण बि नथा तव्हां पढ़ियल वञे न पढ़ियल हीअ बि ख़बर कान थी पए छा लिखियल आहे हलिया वॾा पढ़ियल मां खणी थो वञा वञी जेको पढ़ाया त ॾिसां थो उन वञी शहर ॾे